बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कलाम पाक जी हिकु आयत आहे त जॾहिं क़यामत जे ॾींहुं माण्हू सभु चाहींदा त असांजी हिन जेको असांजे मथां वज़न आयो आहे, अज़ाब आयो आहे, त हू ओॾी महिल तड़पंदा, बिलबिलाईंदा ऐं धाड़ घोड़ा कंदा त असांखे अॼु ही अज़ाब में कीअं पिया आहियूं, अज़ाब में कीअं आया आहियूं। इन करे अलाह जी ज़ात जॾहिं कलाम पाक जो वजूद थियो, आयतूं आयूं, त ओॾी महिल ई जेके दीन ते माण्हू हुआ, इस्लाम ते माण्हू हुआ, उन्हनि खे अलाह जे ज़ात ॿिनि हिस्सनि में विरहायो। ॿिनि हिस्सनि में, मोमिन, मुनाफ़िक। काफ़िर अलॻि शइ। त मुसलमाननि में जेको सज़ा जो अंसर आहे सो मौजूदु किथे थो थिए? सो मौजूदु थो थिए जिथे उहो ई मुसलमान जेका ज़ुबान सां ॻाल्हि पियो करे सा संस दिलि में कान्हे, जेका दिलि में आहे सा ज़ुबान ते कान्हे। त मुसलमान बि ओॾी महिल पंहिंजे पाण खे अलाह जे फ़रमान मुताबिक़ त ही मुसलमान आहे, नाहे, सचो आहे, कूड़ो आहे, किरदार आहे, न किरदार आहे, ही असुल में अलाह जे ज़ात कलाम पाक में हिन आयत जो वजूद आणे क़यामत जे फ़ैसिले खे क्लियर करे छॾियो। क़यामत जे फ़ैसिले खे त जॾहिं क़यामत जे ॾींहुं मूं अलाह जे हुकुम सां सज़ा जज़ा जो अमल शुरू थींदो त हुकुम थींदो हिन खे जन्नत में मोकिलियो, हिन खे दोज़ख में मोकिलियो, हिन खे ओड़ाह में विझो, तहत शराह में विझो, हिन खे जन्नतुल फिरदौस जो रस्तो ॾेखारियो। अलाह जी ज़ात ओॾी महिल मुसलमाननि मां हिकिड़नि खे जहन्नम रसीद, मुसलमाननि मां, काफ़िर त हूअं ई जहन्नम रसीद, पर जेके मुसलमान उन्हनि ते बि फ़ैसिलो जहन्नम ऐं दोज़ख जो फिरदौस जो बीहंदो। त उन ॾींहं ते अलाह फ़रमाईंदो त इहे जेके आलिम सॻोरा आहिनि इन्हनि खे बि जहन्नम रसीद कयो। कुझु किन खे या कुझु खे, तइदाद जी का ख़बर न आहे, अलाह बहितर थो ॼाणे। किन खे, कुझु खे बि आलिम बि जहन्नम रसीद थींदा। मोकिलियो त हू दाहूं कंदा, ए असांजा रब, असां त ही वाइज़ कया, तक़रीरूं कयूं, माण्हुनि खे कलाम पाक पढ़ी ॿुधायोसूं, असां ही सभु कुझु कयो, असांखे अॼु कीअं थो जहन्नम रसीद कयो वञे? त मथां फ़रमान ईंदो त तव्हां मूं अलाह जे लाइ इहे वाइज़ कोन कया, इहे इबादतूं कोन कयूं, मूं लाइ तव्हां कोन कयूं, इहो तव्हां पंहिंजे पाण लाइ कयूं। हू चवंदा त रब मुंहिंजा पंहिंजे पाण लाइ असां कीअं कयूं? अलाह ज़ात फ़रमाईंदी त इहा ख़बर इन मां पवे थी त जॾहिं तव्हां इहो इरादो कयो वाइज़ जो ऐं माण्हुनि खे इबादत करण जो जेको तव्हां कई पिए, सो मूं अलाह तव्हांजे दिलि में ॾिठो पिए त तव्हांजो ओॾी महिल इहो जेको किरदारु हो इबादत जो, उहो मुंहिंजे लाइ ख़ालिस न हो। तव्हां माण्हुनि खे पिए ॾेखारियो त तव्हीं वॾा आलिम आहियो, तव्हां वॾा आहियो, मुज्तहिद आहियो, तव्हां वॾा कारी आहियो, तव्हां माना माण्हुनि में तव्हां पंहिंजो ढाजे ॼमाइण लाइ, पंहिंजे पाण खे मञराइण लाइ, अलाह खे न, माना इहो फ़ैसिलो तव्हांजो ज़ुबानी न, पर जेको दिलि जो फ़ैसिलो आहे उहो मूं वटि आहे, जेकी तव्हांजी दिलि में आहे। अहिड़े ई नमूने सां तव्हां जहन्नम रसीद इन करे आहियो जो जॾहिं तव्हां मुंहिंजे लाइ उहा इबादत कई कान्हे त पोइ जहन्नम जे हवाले आहियो। माना सुठो कमु बि माण्हू सुभाणे अल्लाह
गुनाह में त ॿधिजे उहो त ठीकु आहे, कुफर में त ॿधिजे त उहो त ठीकु आहे, कुफर आहे, पर ही नेकीअ में कीअं पियो ॿधिजे, नेकी कंदे माना त ईअं ई अलाह जी ज़ात ॿिए अंस ॿियो बि ॾिनो। अबा ही मुजाहिद आहे, अबा कुझु मुजाहिद बि जनम रसीद कयो फलाणा फलाणा, त उहो बि ईअं ई दाहूं कंदो रब मुंहिंजा, हीअ त आऊं जंगनि में लड़ियुसि दीन इस्लाम लाइ, बदर में लड़ियुसि, उहद में लड़ियुसि, फलाणी ख़ैबर में लड़ियुसि, त ए बंदा ए मुजाहिद तूं मूं लाइ न लड़ियो आहीं, मूं लाइ न लड़ियो, रब मुंहिंजा तलवार मुंहिंजे हथ में, ऐं या गाज़ी थिए थियुसि या रुगो सिर थिए मूं ॾिनो, सिर ते मुंहिंजो सिर वलियो वञे, इहो एॾो फ़ैसिलो कि अलाह जा मुंहिंजे लाइ न, साईं ॿियो कंहिंजे लाइ, कलाम पाक में एसी ताणी अलाह जी ज़ात वई त ओ जेके तव्हांजे ॻोठ जूं औरतूं आहिनि न, तव्हां इन लाइ पे पंहिंजी पहलवानी ॾेखारी त तव्हांजे ॻोठ जे औरतुनि खे बि ख़बर पए त तव्हां वॾा के पहलवान आहियो, माना तव्हांजे मन में उहा हुई त ओ तव्हांजूं औरतूं ॿुधनि त आउं कहिड़ो पहलवान आहियां ख़बर पए, आउं अहिड़ो जवान आहियां। वरी सखी, अब आयो सखी जिन ख़ैरातूं कयूं उन्हनि खे बि रब मुंहिंजा सखी दोस्त ख़ुदा जो, सखी दोस्त ख़ुदा जो, तव्हां था हुकूमत इहो ई आहे, पोइ मूं त सखावत कई, अलाह जो मुंहिंजे लाइ न, तो पंहिंजे दुनिया खे ॾेखारण लाइ त आउं हेॾो वॾो सखी आहियां, हेॾियूं देगियूं मूं लाइ थियूं आहिनि, माना पंहिंजी तारीफ़ कराइण लाइ इहो तव्हां कमु कयो आहे, इन खे तव्हां जनम रसीद आहियो। मिसाल ईअं आहे, फिरौन ख़ुदा सॾायो, फिरौन पोइ मैलूम आहे त 5000 ढगा, मिसाल 1000 ॿकरियूं, हेतिरा चांवर, हू रोज़ ख़ैरात कंदो, पर अलाह जे ज़ात वटि त इहे फिरौन जूं ख़ैरातूं क़बूल कोन्हनि न, जे फिरौनियत में आहिनि त पंहिंजे पाण खे मञराइण लाइ जेकॾहिं फिरौन 500 ढगा कोहे या 500 ॿकरियूं कोहे, अलाह जे ज़ात वटि क़बूल कोन्हनि, छो सखावत आहे, ख़ुदा जी ख़ल्क़ खाए पई, पर अलाह जो मूला कोन्हनि, इहो तो पंहिंजे पाण खे ॾेखारण लाइ तूं ख़ुदा आहीं, तूं ख़ुदा आहीं, सुभान अल्लाह, माना वॾो फ़र्क़ु आहे, शइ साॻी, जीअं मिसाल लतीफ़ साईं फरमायो आहे, क्लियर आहे लतीफ़ साईं, अबा सिर घड़ो सभ का भरे, खयो पए, अबा सबील पियो, अबा पाणी सबील, अबा पाणी सबील, ॾिठोसूं किन दरगाहुनि ते या बाज़ार में, अबा दरवेश ही तूं पाणी पियो पियारीं भला, चई बाबा बसि मुंहिंजो छोकिरो आहे जेल में, सो 7 जुमा बासियात में दरगाह ते, सो हाणे उहा ड्यूटी ॾियां थो, अलाह मुंहिंजी बास पूरी कंदो, ऐं पाणी सबील, लतीफ़ साईं ॾिठो, हा बा शाबाश शाबाश, पंहिंजे पुट लाइ पाणी भरी पियो, हा बा पाणी भरियां पियो, 7 जुमा, हा बा भरियां पियो, अबा वरी ॿियो गॼो, अबा दरवेश तूं भला ही पियो हिते विरहाईं, चई अबा मुंहिंजे घर बीमारी आहे, हीअं आहे, हीअ बास बासी थम, ऐं त मन मुंहिंजी बीमारी मां जान छुटे, कंहिं बीमारीअ लाइ, कंहिं जेल लाइ, कंहिं उहिदे माणण लाइ, उहिदे माणण लाइ, त हीउ उहिदो मूंखे मिले, त लतीफ़ साईं जी भले कमु त ॾाढो सुठो आहे, पाणी पियारणु कमु त ख़िज़मत ॾाढो सुठो आहे, पर साईं ॾिठो त इन में हिकिड़ो फ़र्क़ु कढी छॾियां त शइ क्लियर थिए, साईं ॾिठो त इन मां हिकिड़ो नुक्स आहे सो ॿाहिरि कढी छॾियां त ॻाल्हि क्लियर थी वञे त भरियो कीअं कंहिं लाइ अथई पाणी, सुठो कमु कयो त अथई, पर कंहिं लाइ कयो अथई, साईं मुंहिंजे मुर्शिद हादीअ अलाह जे कलाम मां फरमायो त बा सिर घड़ो घड़ो सभ का भरे, सभु को सुठो कमु करे पियो, घणा बि ॾिठा अथमि, सखी बि आहिनि, आलम बि आहिनि, मुजाहिद बि आहिनि, ख़िज़मत गुज़ार बि आहिनि, ही त मूं निहारियुमि
त हू बि निमाज़ पढ़े पियो, हू बि निमाज़ पढ़े पियो, हू बि निमाज़ पढ़े पियो, हू बि ड्यूटी करे पियो, हू बि ड्यूटी करे पियो। सुठो सुठी भली ॻाल्हि भली। पर साईं चयो त अबा हीअ ॾिसो हानियूं ॾिस, अबा हीअ हानियूं त ॾिस त सिर घड़ो त सभु का भरे, पर फ़र्क़ु इहो आहे त का लाइ पिरियनि त का पोरिहे कान भरे, मज़ूरीअ लाइ उजरत वठण लाइ। फ़र्क़ु इहो आहे। कंहिंखां पुछियोसीं अबा ई तूं करी पियो, चई बाबा मिड़े अलाह जो हुकुम आहे, मूं ते ड्यूटी आहे, फ़र्ज़ु आहे त आऊं ही कमु ख़िदमत कयां ख़ुदा जे ख़ल्क़ जी, मुंहिंजो ॿियो कमु को बि कोन्हे। त ईअं असांजी इबादतूं आहिनि। सिर घड़ो सभु का भरे, पर आऊं क़ुर पाक जी आयत ते पियो अचां त अबा आयत बि ईअं पई चए त मूं लाइ न पंहिंजे तुंहिंजे लाइ, मूं लाइ न पंहिंजे लाइ, मूं लाइ न पंहिंजे लाइ। त तूं सम्झो हा हा ख़ाल अलाह लाइ न, तो पंहिंजे लाइ कमु कयो आहे, तोखे पंहिंजी ज़रूरत आहे, तोखे पंहिंजो कमु आहे। सिर घड़ो सभु का भरे, पर का लाइ पिरियनि इन में ॿियो को बि दख़ल कोन्हे, ऐं का पोरिहे कान भरे, हुनजी मज़दूरी उजरत हुनखे खपे। त पोइ जिन खे सुभान अल्लाह उजरत खपे थी, उहा शइ ख़ालिस न थींदी। उहा उजरत वठी चुको न, उहो वठी चुको, इन करे उहा ख़ालिस न थी। मिसाल दुनिया खे ॾेखारण लाइ तव्हां सभु कुझु, पोइ फ़क़ीरनि दरवेशनि ऐं जेके ॿिया दुनिया जा आलिम चओ, सखी चओ, बादशाह चओ, सखी फ़क़ीर बि आहे, मुजाहिद फ़क़ीर बि आहे, आलिम फ़क़ीर बि आहे, ऐं आलिम दुनिया में बि आहिनि। फ़र्क़ु रुगो इहो आहे त हुन जी इबादत फ़क़ीर जी पंहिंजे पाण लाइ न आहे, हू उन जे इश्क में ॿोले पियो, ख़िदमत करे पियो, जे रिढ़े पियो त ॿियो ला मक़सूद फिदारे, को ॿियो मक़सदु कोन्हे, को ॿियो मक़सदु कोन्हे, सिर्फ़ु उन लाइ। मिसाल तूं राज़ी थी, तूं राज़ी थी, तूं राज़ी थी, बसि उन्हनि जो इहो ई आहे अंसर पंहिंजे दिलि में। इहा बि ख़बर माण्हुनि खे न पवंदी, इहो बि यादि रखण जी ॻाल्हि आहे त तूं आऊं फ़ैसिलो नथा करे सघूं, मथां कंहिं ते आङुर रखूं त फलाणो हीअं आहे, इहो कोन थींदो। इहा तुंहिंजी राय हूंदी त फलाणो भदे हीअं पियो करे या फलाणो हीअं पियो करियो, इहो फ़ैसिलो तूं करे बि नथो सघीं, त तूं ॼाणींदे कोन दिलि जो हाल, कीअं कंदे आङुर कीअं रखंदे त फलाणो आहे न आहे। इन जो करण वारो हू वेठो आहे जेको दिलनि जो मालिक आहे। हा हा उहो उनजे हवाले आहे, उनखे ज़ाहिर करे न करे, कॾहिं करे, ऐं पर एतिरो ज़रूरु सम्झ, एतिरो ज़रूरु सम्झ त तोखे जॾहिं हिन जहान मां मोमिन जा ॾींहं पूरा थींदा ऐं मुनाफ़िक़ जा बि ॾींहं पूरा थींदा, सचे जा बि ॾींहं पूरा थींदा ऐं कूड़े जा बि ॾींहं पूरा थींदा, त हिकिड़ो फ़ैसिलो अलाह जी ज़ात हिते करे छॾियो आहे। उहो यादि रख, तोखे इन मां ख़बर पवंदी, उन्हनि जे मौजूदगी मां तोखे ख़बर न पवंदी त हीउ सचो आहे या कूड़ो आहे, पर पोइ परख कजां त अबा जेके सचा आहिनि, सचीअ दिलि सां जिन तस्बीह कई, अलाह अलाह कयो, अलाह खे यादि कयो, पोइ उन्हनि जी निशानी पोइ ॾिसजांइ, जीअरे न पोइ इहा उन्हनि जी निशानी आहे त अबा जॾहिं न जिन बि न सारी राति सुभाणे जागी जिन यादि कयो, जिन बि पोइ ॾिसंदे त उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चए थी मिटी लहे मान, तॾहिं कोड़े कनि था सलाम अचो आसन उन्हनि जे, इहे ख़ालिस अथई, इन्हनि जो रिया कोन्हे। हा हा तॾहिं मौलाना रूमीअ चयो, मौलाना रूमीअ चयो, हिकिड़ो फ़तवा जारी कई मौलाना जलालुद्दीन रूमी, 100 साल बेरिया इबादत खां, 100 साल बेरिया इबादत खां बहितर आहे हिकु घड़ी सुहबत बा औलिया फ़क़ीर जी। भले 100 साल बेरिया, हिकिड़ी रिया बि बेरिया, छो त उन ॾिठो त फ़ैसिलो उन वटि बि आयो, शैतान केरु हो,
हिन अहिड़ी इबादत कई, जबलनि ते आयो, अहिड़ी इबादत कई, आसमाननि ते आयो, अहिड़ी इबादत कई, मलकूती सिफ़त अता थी। इन खे केर बि रिया वारी कोन कंदो, छो त रिया वारी जे हुजे हा त जबलनि तां आसमाननि ते कोन अचे हा, आसमाननि तां मलाइकनि जी मंज़िल ते कोन पहुचे हा। हाणे फतवा बि इहा थो ॾिए त 100 साल रिया वारी इबादत न, 100 साल बेरिया इबादत खां। तूं छा कंदे? तोखां त केॾी महिल रिया, केॾी महिल बेरिया, केॾी महिल उबतो, केॾी महिल सुबतो, तुंहिंजो त कहिड़ो तो वेही ज़िक्र कयां बंदा, पर आऊं त तोखे थो हू फ़ैसिलो ॿुधायां, तजर्बो। न हक़ीक़त खां लहरा, न हक़ीक़त खां लिक, तजर्बो आहे, शाहिद तजर्बे मां सिख। त कहिड़ो तजर्बो? त हा 36,000 साल इब्लीस जी इबादत आहे। हल वेही, हा तॾहिं वेही ॾिसी मौलाना जो लूणनि ते हथ अची विया त भले मुंहिंजी उमिरि 100 साल, 50 साल, 60 साल, भेण हेॾां त ऋण लॻो पियो आहे, 100 साल, 1000 साल। ख़ुदा पाण थो फरमाए ही जिन हो, अहिड़ी इबादत कई, ही जबलनि ते आयो, हिन अहिड़ी इबादत कई, आसमाननि ते आयो, हिन अहिड़ी इबादत कई, मलकूती सिफ़त मुक़रब मलाइकनि में दाख़िल थी वियो। पोइ मौलाना वेही फतवा जारी कई त अदा ॾाढी का ॾुखी ॻाल्हि आहे, ऐं कहिड़ो नाज़ कयां, पंहिंजे इबादतुनि ते कहिड़ो नाज़ कयां, हिते त ही हाल आहे जो घड़ीअ में तिल में सभु कुझु तरास थी वियो, पोइ आऊं कहिड़ो ॻंढ ॿधी ऐं कुल्हे ते खणी वञा। इन करे लतीफ़ साईं चयो, चारई पलव चिक में मुंहिंजो वांदो नाहे वार, ढकी ढकण हार ॾेई पांद पनाह जो। जेकी बंदो करे सो मिड़ो ई ॾोह, तूं पारस आऊं लोह मालिक सङी त सोन थियां। माना इहो आयो उते दर्जो, जेॾी महिल हुन जी अखि पटी मौलाना जलालुद्दीन रूमीअ जी, गॾियुसि को बाउलिया गॾियुसि, फ़क़ीर गॾियुसि, शम्स तबरेज़ गॾियुसि, जंहिं मौलाना जूं अखियूं पटरायूं त मौलाना किथे पियो घुमी, ॿिया बि पिया घुमनि, तूं बि भला घुमी घुमी छा कंदे? छॾ मौलाना, कत बि पर कंभ, कत पर कंभ, ख़बरदार जो ईअं ॾेखारीं त हीअ मूं कई आहे, हीअ मूं कई आहे, हीअ मूं कई आहे, ॼाणी त बि न ॼाण, ईदर अबोझनि जो। हिते सम्झ त हुजत नाहे वाट जी जातनि जतन सां, तूं छा कंदे? ॾिठो कोन्हे छा? तजर्बो कोन कयो अथई छा? ख़बरदार ईअं त न कर न, कपिड़ो खणी तूं सुठो ठाहीं नी, पर जेकॾहिं न अची जे लॻेसि उॾोही त पोइ खाई छॾींदी न। ख़बरदार अबा, इहो तुंहिंजे ठाहिण सां कोन ठहंदो। हा मूं सम्झी सोचे फ़ैसिलो कयो आहे त 100 साल बेरिया इबादत खां बहितर आहे, वधीक आहे, सुठी आहे हिकु घड़ी सोहबत कंहिं फ़क़ीर ओलिया जी। आख़िर फ़क़ीर वटां छा मिलियो? इबादत त हुई, मौलाना वटि बि हुई, हीअं शरीयत जो पाबंद, इबादत गुज़ार, लाइक़ु, सुठो, का मौलाना में को बि नुक्स न, इन हूंदे बि थो चवे त 100 साल बेरिया इबादत खां बहितर, सुठी, वॾी, हिकु घड़ी सुहबत बाओलिया फ़क़ीर जी। छो मौलाना, छो मौलाना? हिकु घड़ी
सोबत बावलिया जी होॾां 100 साल बेरिया इबादत। चई अब्बा ॻाल्हि ॿुध, जेको फ़क़ीर जे सोहबत मां छा तोखे मिलियो, मूंखे छा मिलियो, ऐं कहिड़ी शइ वधीक छो थी करे हिकु घड़ी या 100 साल, होॾां 100 साल हेॾां हिकु घड़ी, छो मौलाना छो? चई हा अब्बा, इहा आऊं बि सम्झां थो त होॾां 100 साल हेॾां हिकु घड़ी। अब्बा ए ॿुधण वारा, ए सम्झण वारा, हिकिड़ी ॻाल्हि यादि रख त तुंहिंजूं जेके बि कमायूं आहिनि, भले करे बसि कर, ढेर करे छॾ, पर इन खे ख़तरो ज़रूरु अथई। इन पुठियां ख़तरे जी घंटी आहे। ख़तरे जी घंटी ईअं आहे त जेॾी महिल बि इन खे आग लॻी सड़ी रख थी वञे। शइ मौजूदु आहे, तूं दुबईअ वें या सऊदीअ वें, तो 40 किलो मण सोन जो खणी आए, हा खणी आए, हाणे 40 किलो सोन तुंहिंजे कुल्हे ते आहे। अब्बा इहा जेका तूं शइ खणी आयो आहीं न, इन जा राज दुश्मन अथई, इन जा दुश्मन खोड़ अथई, ऐं मतां सम्झी त इहो केरु कोन मूंखां खसींदो, इहो 1 2 3 कंदई, या को दोस्त बणिजी ईंदी 20 किलो उहो छिके वेंदी, या को तुंहिंजो भाईवार थींदो अथई पाण ई कारखानो था खोलियूं। ख़बर तेॾी महिल पवंदी जो वारी वारा कख। इन करे जंहिं शइ खे ख़तरो आहे उन जे रहण न रहण जो फ़ैसिलो ॾाढो ॾुखियो आहे। बचंदी न बचंदी उहा शइ तोखां हली वेंदी, जेकॾहिं आहे बि। जीअं अलाह जी ज़ात, मौलाना चयो तोखे ख़बर कान्हे, अलाह जी ज़ात फरमायो त ए बंदा, ए मोमिन, ए मुस्लमान, शैतान तुंहिंजो सख़्तु दुश्मन आहे। कलाम पाक आहे, शैतान तुंहिंजो सख़्तु दुश्मन आहे, ऐं तूं बि हुनखे पंहिंजो दुश्मन सम्झ। असुल में थिए छा थो त असीं जेॾी महिल कुझु कयूं था त असांजे सम्झ में त इहा वेंदी कान, इहो केरु मूंखां खसींदो। अलाह पियो चवे त उहो दुश्मन तोखां ॿाहिरां पियो फिरे, पाॾोतनि खे फिरे पियो, तूं तो चई कुझु कोन थींदो। तूं निंड में सुतो पियो त इहो मुंहिंजे घर में सोन रखियो आहे, सो केरु हथु कोन लाहींदो। अड़े अब्बा, दुश्मन इन जो फोरू जो आहे, तूं उनखे छो थो विसारीं त केरु कोन्हे। तूं रहीं थो दरिया जे कप ते ऐं विझींदो वागुन सी वेर, अब्बा इते थो सुम्ही, इहे कोन हली सघंदियूं। जॾहिं जंहिं शइ जो दुश्मन आहे त जाग। पोइ साईं, पोइ तव्हां इहो फ़ैसिलो वरी कंहिं 100 साल जो ढिग, 100 साल बेरिया जो ढिग, वरी हेॾां था चओ त हिकु घड़ी बहितर सोबत फ़क़ीर जी। चई वाह, ऐं इन करे थो तोखे चवां, इन करे थो तोखे हिदायत कयां त शैतान हिकिड़ी जाइ आहे जेका फ़क़ीर वटि आहे, उन ओलिया वटि आहे, ॿी कंहिं वटि कान्हे। न आलिम वटि आहे, न फाज़ुल वटि आहे, न सखी वटि आहे, न हू फलाणे वटि आहे, न उन्हनि वटि आहे। हिकिड़ी जाइ जेका फ़क़ीर वटि आहे, सा हुननि वटि कान्हे। साईं, उहा कहिड़ी फ़क़ीर जो तोखे ॾिए थो मिल्कियत, या जेकी ॾेई थो, जंहिंखे चवीं थो त 100 साल हिकिड़े पासे ऐं हीउ हिकिड़े पासे, आख़िर आहे कहिड़ो इहो हीरो जवाहिर या नुक़्तो या मुश्क अंबर, कहिड़ी छा आहे इहो, कहिड़ो मोती आहे? चई बा ॻाल्हि ॿुध, फ़क़ीर तोखे हिकिड़ो मोर्चो थो ॾसे, हिकिड़ी नसीहत थो करे, ऐं उहा नसीहत अहिड़ी आहे जेको जंहिं घर में तोखे लीके में विहारे थो फ़क़ीर, उन में मरी पवंदो शैतान तो वटि न ईंदो। हा, मरी पवंदो शैतान न ईंदो। छो न ईंदो त उन घर में अलाह जे चवण ते बि हू कोन लथो। अलाह चयोसि लह हेठि,
अलाह जे चवण ते बि कोन लथंदो त पोइ हाणे छा लाइ लहंदो? उन ॾींहुं बि न लथो। चइबा शैतान जो विढ़णु मथे आहे। माना शैतान, असांजो सरदार अहमद शाह हिकिड़ो नुक़्तो बयानु कंदो, फ़क़ीर जो बि ऐं शैतान जो बि। उहो फरमाईंदा त हिकिड़े माण्हूअ जी रिढ विञाइजी वई। सो हिकिड़ो माण्हू पियो हीअं वञे, उहो पेर खयों, उन माण्हूअ जे पेरनि में ॾिसूं त रिढ जा पेर, माण्हूअ जे पेरनि में माण्हूअ जा पेर रिढ जे पेरनि में। ऐं भेण हीअ त गॾिया पिया वञनि, हिनखे ख़बर हूंदी। अदा अदा बि जाम अदा भाऊ, अदा अदा ख़ैरु आहे, छा आहे? चई अदा असांजी रिढ विञाइजी वई आहे, तुंहिंजा पेर असांजी रिढ जे पेरनि सां पिया लॻनि। चईंदा मुंहिंजा पेर? चई हा हा तुंहिंजा। चई पोइ बीहो बीहो बीहो। अब रिढ जो कदु घणो आहे? चई रिढ जो कदु 2 फुट वियो, हाणे कहिड़ो रिढ जो कदु गोॾे खां हेठि? चई पोइ बसि। चई पोइ बसि छा, पेर पिया लॻनि तुंहिंजा? चई पोइ बसि, मुंहिंजी नज़र हेठि आहे ई कान, मुंहिंजी नज़र मथे, हेठि मुंहिंजी नज़र आहे ई कान। सो मौलाना रूमीअ चयो शैतान जी नज़र हेठि आहे ई कान जो लहे। जेको हुन खां हेठि लही वियो, हेठि लही वियो, हू फासाए थो जेको मोर्चे खां ॿाहिरि सिसी थो कढे। जेको हुन जे मार खां हेठां, उते हू ख़ुदा जे चवण सां बि हेठि न लथो। ख़ुदा घणेई चयोसि हेठि लह, पर कोन लथो। इहा जेको हेठि लहणु माण्हूअ जो फ़क़ीर थो ॾसे त अबा तूं कुझु कोन्हीं, बसि उहो ई जेकी आहे सो आहे। तूं सॼी उमिरि गीसियूं करीं, अला माना जेकी करीं, इबादतूं करीं, त बि सम्झजां त तो कुझु कोन कयो। सभु सम्झजां तो कुझु ई कोन कयो। जॾहिं इन घर में वेहंदे त इते शैतान जो लहणु नामुमकिन आहे। हू हुन जो झेड़ो, हुन जो विढ़णु मथे आहे। जेको कुझु शइ खणी अचे रखे थो, हा या मूं ही कयो आहे, मूं ही कयो आहे, मूं ही कयो आहे, मूं ही कयो आहे, मूं ही कयो आहे। भला चवे न त बि रुॻो दिलि में सम्झे, इहो बि काफ़ी आहे। चवे न, छो त शैतान जो कमु आहे दिलि में विसवसा विझणु न। शैतान त ॿाहिरां कोन थो चवे, अंदरि थो लहे। त जॾहिं फ़क़ीर दरवेश ओलियाह वटि रत रोअंदा विया सॼी उमिरि, हाय कुझु न कयोसूं, हाय कुझु न कयोसूं, रोई 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 रब मुंहिंजा आउं छा चवां, छा कयां, मूंखां हू बि थी वियो, मूंखां हू बि थी वियो, मूंखां हू बि थी वियो। ॾोह जो तस्लीम करणु इबादत आहे। ॾोह जो तस्लीम करणु इबादत आहे। ऐं हा, इहो कमु ओलियाह जो आहे, ॾोह खे क़बूलु करणु। बिल्कुलु मूंखे मूं पिरियनि ॿधी विधो तार में, फ़ैसिलो आहे इहो। मूंखे मूं पिरियनि ॿधी विधो तार में, उभा ईअं चवनि मतां पांद पुसाईं। लतीफ़ साईं जो त हीउ फ़ैसिलो हाणे मूंखे उछलियो, ॿाहूं ॿधी खंभे हिन दुनिया जे दोज़ख में, गुनाहनि जे घर में धू उछलियो वियो। अलाह जी ज़ात हिते मोकिलियो आहे न बाबा असांखे। त जॾहिं इहो मथां खां हुकुम आहे त मूंखे गुनाहनि जे घर में ॿाहूं ॿधी, मूं पिरियनि ॿधी विधो तार में या ॿार में, उभा ईअं चवनि मथां पांद पुसाईं। भेण हाणे इहो कीअं थींदो? इहो त नामुमकिन आहे न। त लतीफ़ साईं चयो त इहो बि तूं चई थो सघीं, हाणे मौला तो विधो आहे, हाणे मुंहिंजो त वस कोन्हे। ख़ालिक बि तूं, मालिक बि तूं, उछलियो बि तो, पाणीअ में बि विधो तो। जवाबु आहे इहो। पर जेको ओलियाह वटि जवाबु आहे सो इहो कोन्हे।
ओलिया थो चवे हुनजो ॿधी विधो तार में न उभा ईअं चवनि मथां पांदे पोइ साईं गुनाह न कजां त बजाए साम्हूं थियण जे त तो हुकुम कयो आहे तो त विधो आहे मुंहिंजो त बसि कोन्हे ओलिया वटि इहो जवाबु न ओलिया वटि कहिड़ो जवाबु आहे हा हा मालिक साईं थो फरमाए ओलिया थो चए हा हा मालिक पई जा पातार सुभाणे अंदाज़ त ॾिसो कामिल जो ओलियाह जो फ़क़ीर जो मालिक पई जा पातार सा पुछण खां पाली कीअं रहे सालिक तूं सेखार को पयो ने पांद जो हल पोइ सालिक सेखारींदो हा सालिक सेखारींदो जेकॾहिं इते आयो न इन घर में पोइ इहो घर आहे ओलियाह जो इहो इबादत गुज़ार जो घर कोन्हे इहो आलम जो घर कोन्हे इहो मुजाहिद जो घर कोन्हे हू सदाईं जीत में आहिनि हार में कोन्हनि हू सदाईं जीत में रहिया आहिनि ही कयो अथऊं ही कयो अथऊं ही कयो अथऊं हाणे इहो वञे कीअं तूं जो 10 देगियूं लाहींदे त ॾिसण में त ईंदियूं न 10 लाथियूं अथमि हाणे इहे वञनि कीअं कोन वेंदियूं इहो बीठियूं न हुन खाधियूं हुन खाधियूं हुन खाधियूं मूंखे त ॾिसण में पियो हुजे न बसि हू विढ़े बि हिते थो हुनजो जहिड़ो हिते आहे हा इहे ई पॉइंट आहे हुनजे तूं कर त हू तुंहिंजो विञाए मिसाल ऐं तोखां इते ई विञराए थो हीअ बि कयुमि हीअ बि कयुमि हीअ बि कयुमि हीअ बि कयुमि हाणे इते तो वटि कीअं अचे त कुझु न कयुमि कुझु न कयुमि कीअं बचिजे त उहो वरी घुर सालिक मूं सेखार त आउं बचां इन पह ने पांद जो त कीअं पुछण खां बचां उहो बि शाह साहिबु सेखारे थो त कूड़ी कजुम कॾहिं फिकी भांइ जो फांग सारे सनासिन खे तूं लाइक़ु रखिजो लांग त चारई चुनीअ पांद ओ सागिनी उकरी या हज़रत सरदार अहमद शाह बि इहो फरमाए थो त चारई पलव चिक में मेरो न धोए माक सवला ॾियणु सैयद चवे ऐं वेही रुगो वाक अंदरि अहमद शाह जनी पाक इश्कू ने दर आयो चारई पलव चिक में भले को धोयो पियो धोए पलव से पाक न थियनि जे वरी लेटियो थो लोए ख़ालिक जे ख़ौफ़ में जो न रत अंदरि पियो रोए सो चोए न चोए इश्कू ने दर आयो